पिण अखड़न अज पिण अखड़न सजन पंहिंजा सारिया गलन तां गोड़न जूं बूंदूं बस न कन संदेस कपिरन लोक ॾिठे न लहे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब। अॼु साईं अली नवाज़ साईं जन पंहिंजे बाबा साईं बाबा अला ॾिनो पढ़ियो जो ॿारो कयो आहे उन जे ईसाल सवाब ख़ातिर तुंहिंजे महबूब जी लख सलवात पढ़ाई अथई नबी सरदार जो वास्तो थी बाबा अला ॾिनो पढ़ियो खे जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पढ़ो साईं ग़ुलामी क़यामत ताईं नसीब फरमा अॼु को साईं अली नवाज़ पढ़ियो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा ओ मौला अली नवाज़ पढ़ियो साईं जे बचड़न के नबी साईं जो वास्तो थी क़यामत ताईं सेहत ऐं कामयाबियूं अता फरमा बाबा मोहम्मद सजन पढ़ियो साईं के सेहत ऐं वॾी हयाती ऐं रोज़ीअ में ज़ाहिरी ग़ैबी गंज अता फरमा साबिर हुसैन पढ़ियो साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ऐं बाबा वॾो मेहरदीन साईं ऐं मेहरदीन बाबा साईं जे पुटनि खे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे सामान तुझी अमान में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा हुसैन बख्श साईं खे हुन जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला जंहिं बि अली नवाज़ खे दुआ जे लाइ चयो आहे जा जंहिंजे लाइ बि सोचे थो दिलि में उन्हनि सभिनी जो बेड़ो तार साईं ग़ुलाम शबीर अब्बासी साईं जे रोज़ीअ में ग़ैबी बरकतूं गंज गंज अता फरमा फ़कीर अरबाब अली साईं खे साईं जे बचड़नि खे बीमारियुनि खां निजात अता फरमा गुलजार अली फुलपोटो साईं जो बेड़ो तार मौला अॼु जेके बि दुआ में वेठा हूं अॼु असां सभिनी जा बेड़ा पार फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन अदद मा फी इल्मिल्लाह सलातन दाइमतन बिद्दवाए मुल्किल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे